जय झूलेलाल दोस्तों, मां दीपक केसवानी आहियां ऐं रेडियो सिंधी खे रिप्रेज़ेंट थो कयां। छा तव्हां सिंधी आहियो? ऑब्वियसली तव्हां हाणे ताईं अगरि वीडियो ॾिसो था त पक ई तव्हां सिंधी हूंदा। अगरि मां तव्हां खां पुछां कि तव्हांजे सिंधी थियण जो कोई सबूत तव्हां ॾेई सघंदा आहियो? न। अगरि मां तव्हांखे चवां कि तव्हां हिन वक़्तु ई पंहिंजो सबूत तव्हां पाण 1 मिंट में तयारु करे सघंदा आहियो त तव्हां मुंहिंजे मथां विश्वास कंदा? हलो मां तव्हांखे ॿुधायां थो। अच्छा, जीअं सिंधी ॿोली खे असां सभिनी ॿोलियुनि जो सुपर सेट मञींदा आहियूं। सुपर सेट मतिलबु अगरि हिन ॿोलीअ खे अगरि तव्हां सिखी वरितो त दुनिया जी काई बि ॿोली सिखण में तव्हांखे तकलीफ़ न थींदी। छो त सिंधी ॿोलीअ में कुझु अहिड़ा उच्चार आहिनि जेके तमामु ई ॾुखिया आहिनि। अगरि उहे तव्हां सिखी वियो त दुनिया में काई बि ॿोली चवण में तव्हांखे काई तकलीफ़ न थींदी। त इन्हनि ई कुझु उच्चारनि खे यूज़ करे अगरि हिकु सिट ठाही आहे, अगरि तव्हां उहा सिट चई ॿुधायो त तव्हांजो सबूत तव्हां पाण तयारु करे सघंदा आहियो। त सिंधीअ में सिट हीअं आहे: ॿिलीअ जे मङणे ते साए ॾेॾर गीत ॻायो, ॿिलीअ जे मङणे ते साए ॾेॾर गीत ॻायो ऐं शादीअ जी जंज ते ढॻे दुहिल वॼायो। ॿिलीअ जे मङणे ते साए ॾेॾर गीत ॻायो ऐं शादीअ जी जंज ते ढॻे दुहिल वॼायो। वरी थो ॿुधायो: ॿिलीअ जे मङणे ते साए ॾेॾर गीत ॻायो ऐं शादीअ जी जंज ते ढॻे दुहिल वॼायो। ॿुधण में तमामु आसान थी लॻे, पर तव्हां कोशिशि कंदो त तव्हांखे रियलाइज़ थींदो कि हिन में उहे सभु उच्चार अची था वञनि जेके सिंधीअ में ॾाढा ॾुखिया आहिनि। अगरि तव्हां इहे सभु उच्चार चई था सघो त तव्हां पक ई पक सिंधी सुठे नमूने ॼाणींदा आहियो। त करिणो छा आहे? बसि तव्हांखे पंहिंजो वीडियो रिकॉर्ड करिणो आहे, इहा सिट चवणी आहे ऐं हैशटैग सिंधी सबूत सां सोशल नेटवर्क ते पोस्ट करिणो आहे। इहो थींदो तव्हांजो सिंधीअ जो सबूत, जेको तव्हां पाण ठाहे सघंदा आहियो ऐं सोशल मीडिया ते पाण पोस्ट करे सघंदा आहियो। त अॼु ई पोस्ट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि चैलेंज कयो कि छा तव्हां हीअ सिट चई सघंदा आहियो। जय झूलेलाल।